अस्सलाम वालेकुम जनाब। मां इंसाफ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नया आहिनि या जंहिं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब अञा ताईं कोन्हे कयो त प्लीज़ वो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दबाइनि। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजे नए अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी, तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। जनाब अॼु हिकिड़ी अहिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंजो रिव्यू मूंखे ॾियणो आहे। उन एप्लीकेशन में तव्हां मल्टीपुल जेके एप्लीकेशन्स आहिनि मोबाइल में उहे तव्हां हिकिड़े वक़्त में खोले उन ते कमु करे सघो था। हाणे उन एप्लीकेशन जो अॼु रिव्यू ॾियणो आहे। जेकॾहिं तव्हां उन में इंट्रस्टेड आहियो त इन वीडियो खे ज़रूरु पूरो ॾिसिजो ऐं इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। हाणे उन एप्लीकेशन जो नालो जेको आहे उहो आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। उनजो नालो आहे फ्लोटिंग एप्स। हीअ जेको आहे इनखे उहो जीअं ई ओपन कंदव त उनजो जेको फस्ट लुक जेको आहे उहो तव्हांखे ईअं नज़र ईंदो। हाणे हिन में एप्स जे नाले सां ऐं माई एप्स जे नाले सां प्लॉट नॉर्मल एप्स जेके आहिनि उहे तव्हांखे खोलणियूं आहिनि। ऐं छा हिन जी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन जी सेटिंग में वञी तव्हां का बि सेटिंग चेंज करे सघो था। हिन जे लेफ्ट कार्नर ते जेकॾहिं थोरो क्लिक कंदव त हिकिड़ो मीनू खुली वेंदो, उन में बि इहे शयूं तव्हांखे अवेलेबल आहिनि। हितां बि तव्हां मुख़्तलिफ़ शयूं खोले सघो था हिकिड़े ई वक़्त में ऐं पंहिंजो कमु बि तव्हां करे सघो था ऐं मुख़्तलिफ़ वक़्त में मुख़्तलिफ़ शयूं खोले सघो था। हाणे सपोज़ कयो हितां आउं कैलकुलेटर खोलणु चाहियां थो, मूंखे कैलकुलेटर जी ज़रूरत आहे। तव्हां ॾिसी सघो था हीउ कैलकुलेटर खुली वियो आहे, हिनखे आउं हिते यूज़ करे इस्तेमालु करे सघां थो। या ॿी कंहिं शइ जी ज़रूरत आहे, जीअं मूंखे सपोज़ कयो फेसबुक खोलणु चाहियां थो त फेसबुक बि तव्हां ॾिसी सघो था, खोले सघो था। इन जी साइज़ खे बि तव्हां घटाए वधाए सघो था। इन जी कुंड ताईं हिनखे झले जेकॾहिं थोरो हेठि कंदव, हेठि करण खां पोइ हेठि मथे हिनखे लिखी सघो था। ऐं जेकॾहिं ॿी का एप्लीकेशन जेकॾहिं खोलणु चाहियो था त उनखे बि तव्हां जेको आहे खोले सघो था। ब्राउज़र जेकॾहिं को खोलणु चाहियो था त ब्राउज़र बि ॾिसो हीउ खुली वियो आहे। इन जी एप्लीकेशन मक़सदु हिकिड़े ई वक़्त में तव्हां मल्टीपुल एप्लीकेशन्स यानी खोड़ सारियूं एप्लीकेशनूं वर्क करे सघो था, उन्हनि ते वर्क करे सघो था, उन में फ़ाइदो वठी सघो था। ऐं उनखे क्लोज़ करण जे लाइ मथां ही जेको बटण आहे इनखे ऑफ कंदो वेंदव त हीअ क्लोज़ थी वेंदी। हाणे हीअ हिकिड़ी बहितरीनु एप्लीकेशन आहे जंहिंमें तव्हां जेकॾहिं सपोज़ कंहिं एक्सेल जी फाइल ते या कंहिं वर्ड जी फाइल ते कमु कयो पिया ऐं तव्हांखे कैलकुलेटर जी ज़रूरत आहे त कैलकुलेटर तव्हांखे वञी पोइ उते हिसाबु करण खां बहितर आहे तव्हां हिनखे हिते ई कैलकुलेटर खे खोले ऐं हिन जी हिते ई तव्हां इन मां फ़ाइदो वठी सघो था। हिकिड़ी मल्टीपल एप्लीकेशन आहे जंहिंमें खोड़ सारा जेके एप्स आहिनि तव्हां हिकिड़े वक़्त में खोले उन मां फ़ाइदो वठी सघो था। हाणे हिन जी सेटिंगूं जेके आहे सेटिंग आहे हिन में फुल मुख़्तलिफ़ सेटिंगूं तव्हांखे मिली वेंदियूं। हुनजो कलर ते ई जीअं ॾिसी सघो था, ही स्टोरेज तव्हांजी चेंज करे सघो था। थीम जेकॾहिं चाहियो त उहो बि चेंज करे सघो था। फ्लोटिंग बॉडी आहे इनखे बि तव्हां करे सघो था। मेनू जेको तव्हांखे उहो ॾेखारियो उनखे अनेबल करे सघो था। उनजी पोजीशन लेफ्ट रखियल आहे, जेकॾहिं चेंज करणु चाहियो त उहो बि करे सघो था। खोड़ सारियूं सेटिंगूं तव्हांखे हिते मिली वेंदियूं जंहिंखे तव्हां पंहिंजे मयार जे मुताबिक़ कलर वग़ैरह जेको आहे चेंज करे रखी सघो था। ऐं राइट लेफ्ट क्लिक कंदो त हिन जो मेनू खुली वेंदो ऐं मुख़्तलिफ़ एप्लीकेशनूं हिकिड़े वक़्त में कमु कंदियूं। हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे, इनखे ज़रूरु हिकिड़ो दफ़ो ट्राए कयो। हाणे स्टोर में प्ले स्टोर में हिन एप्लीकेशन जी तव्हांखे थोरो ॿुधायां त किथां डाउनलोड करणी पवंदी। इन जी डिस्क्रिप्शन में लिंक तव्हांखे ॾेई छॾींदुसि, उतां बि तव्हां डाउनलोड करे सघो था। पर प्ले स्टोर में वञी जेकॾहिं सर्च बार में तव्हां फ्लोटिंग एप जे नाले सां जेकॾहिं सर्च कंदो त हिते हाणे ॾिसी सघो था खोड़ सारियूं खुली वियूं आहिनि। इन मां जेका फस्ट वन आहे इनखे क्लिक कंदो त हीअ खुली वई आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था हिन जी रेटिंग तमामु सुठी आहे, 4.2 जी रेटिंग आहे। 5 मिलियन माण्हुनि इनखे डाउनलोड कयो आहे, इस्तेमालु कनि पिया। तमामु सुठी आहे, हिकिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंमें तव्हां ज़रूरु हिकिड़ो दफ़ो ट्राए कयो, तव्हांखे इनशाला मज़ो ईंदो ऐं ज़रूरु फ़ाइदो थींदो। हाणे हिन सां गॾु आउं पंहिंजी अॼोकी वीडियो खे ख़तमु करियां थो, पर वीडियो खे ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट इहा ई आहे त मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण सां तव्हांजो त कुझु कोन वेंदो, पर मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी, मुंहिंजे चैनल खे प्रमोशन मिलंदी ऐं इहो तव्हांखे ॾियणु खपे। छाकाणि जो आउं डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का न का सर्चिंग एप ऐं सुठी शइ आणींदो रहंदो आहियां ऐं जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। हाणे हिन सां गॾु आउं तव्हांखां इजाज़त वठां थो। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। अलाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे।